हसीना बेगम मूंखे कुछ पैसनि जी ज़रूरत आहे। ॾिसां थी त जीअं मां हिन मसइले में फाथी आहियां तीअं हर माण्हू मौक़े जो फ़ाइदो वठण जे चकर में आहे। हिकु तरफ़ अदा मूंखां तो पैसा वठे ऐं ॿिए तरफ़ उन जा छोकिरा ऐं छोकिरी ऐं टे तरफ़ वरी तूं। हर टे चौथे ॾींहुं मूंखां लख ॾेढ वठंदा था रहो। मूंखे इहा ॻाल्हि न सींदो त आख़िर इहा ब्लैकमेलिंग अञा केसीं ताईं कंदा रहंदो? अॼु तो बि नेठ पैसनि जो तानो ॾेई छॾियो। बसि कयमि अॼु जेके घुरियामांसि अॼु ॾींहं खां वठी तोखां पैसा कोन घुरंदुसि। जाबिर ॾिस, कावड़ न कर। मां हक़ीक़त बयानु कई आहे। 4 ॾींहं न थिया आहिनि त तूं मूंखां लख रुपया खणी वियो आहे। अञा पैसनि जो छा कंदी? हिन चकर लख ॿिनि मां कमु न थींदो मैडम। पूरा 5 लख खपनि तॾहिं वञी को कमु थींदो। 5 लख? तूं वरी परेशान ईअं पई थी ॼण मां तोखां 5 करोड़ घुरिया। जाबिर तूं छा तो सम्झी त मां करोड़नि जी मालिक बणिजी वई आहियां? रुॻो तोखे पैसा नथी ॾियां, अञा हिननि करोड़नि जा मालिक वेठल आहिनि। 4-5 माण्हुनि सां ॻाल्हायो आहे जेके चाकर ख़ान खे मारींदा। 10 लखनि में उन्हनि सां सौदो थियो आहे। 5 लख उन्हनि खे एडवांस ॾियणा पवंदा। 5 लख कमु थियण खां पोइ 10 लखनि में तोखे कसत कान्हे का। मां 5 लख तोखे ॾियां थी, पर इहो कमु तोखे करिणो पवंदो। इहो कमु ॿियनि जे हवाले न कजांइ। अॻवानी मां ई कंदुसि। बाक़ी चाकर ख़ान जा गार्ड जा माण्हू उन्हनि सां मां त नथो विड़ी सघां। उन लाइ मूंखे माण्हू खपनि। मैडम हर माण्हू खे पेट आहे। वंगार में त केर बि कोन ईंदो। या मुंहिंजे अबे जा पुट उन्हनि खे बि पैसो खपे। पैसो ॾींदासीं त कमु थींदो। इहा पैसे जी लालच आहे जेकी हुननि खां खून कराईंदी। जाबिर मां तोखे 5 लख ॾियां थी, पर इहो कमु 3-4 ॾींहंनि में थियणु घुरिजे। मूंखां वधीक हाणे इंतज़ारु न थींदो। तोखां वधीक चाकर ख़ान खे मारण जी तकड़ मूंखे आहे। छो जो इहो चाकर ख़ान मोत वांगुरु असांजे मथां लामारोड़ी फिरंदो थो वञे। अड़े चरिया या माई असांजे लाइ खज़ाने जी चाबी आहे। ऐं ॿी ॻाल्हि असांजी ज़िंदगीअ जी ज़मानत बि आहे। जंहिं माई जे कुझु थियो पोइ या सोरहाना पक सम्झी छॾ। जा असां मारिया वेंदासीं या सांवल वांगुरु लॾो खणी हलिया वेंदासीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।